अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है। तमासा डेरा मुराद जमाली में खबर शिकंदालों डेरा मुराद जमाली में भी मानसून बारिश तलखा शतर जे इलाइक़नि में भी तबाही मचाए छॾी। केतिराई ॻोठ ॿुॾी विया ऐं केतिराई घर तूफ़ानी बारिश सैलाब जे पानी में ॿोड़ी छॾिया। तूफ़ानी बारिश सां साबिक़ एसएचओ शतर गुलाम सरवर तइम जो घर किरी पियो ऐं बारिश सां केतिराई घर किरी पट थी विया। उन खां अलावा घर जी भित करण सां हिकु ॿारु फोत थी वियो। इलाइक़ो सैलाब जी सूरत हाल इख्तियार करे वियो, मगर ज़िला इंतज़ामिया तरफ़ खां पानी जी निकाली लाइ को बि इंतज़ाम न कयो वियो। नई ग़रीब आवाम जी मुश्किलात घटि थियण जा इक़दाम कया विया। मिस्किन माण्हू पंहिंजी मदद पाण महफ़ूज़ जॻहनि ॾांहुं लॾण लॻा। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।